सब खां पहिरियां हमेशह शुरूआत कंदा आहियूं उन महबूब जे नाव सां जेको सभिनी जहाननि जो सरदार आहे। ऐं हिते कुझु नारा ॿुधण में आया शुरू खां वठी असां इन तां शुरू कयो त सभिनी जहाननि जो सरदार हिकिड़ो ई आहे जेको अल्लाह जो महबूब आहे ऐं आकाए नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदुल मुरसलीन उहो ई हिकिड़ो सरदार आहे जेको असां सभिनी जो सरदार आहे। उन खां पोइ असांखे इदारनि जी स्पेशली जेतिरो बि जुडिशल सिस्टम आहे, कोर्ट्स आहिनि ऐं जजिस आहिनि, उन्हनि जे लाइ इज़तूं एतिराम आहिनि। उन एतिराम खे बरक़रार रखंदे हिन केस में जेतिरा मामलात थिया उहे असां ख़ामोश रहियासीं। कंप्लेनेंट साइड ऐं नसरुल्ला गडाणी जेको हिकिड़ो जर्नलिस्ट हुयो जेको ग़रीबनि जो आवाज़ु हुयो उनखे एॾो ई बरतरीअ सां हुनखे शहीद कयो वियो ऐं उन खां पोइ सिस्टम उन में इन्वॉल्व थी उन केस जो केॾे बुरे तरीक़े सां उनखे डिस्पोज ऑफ करायो, उहो असां सभिनी जे साम्हूं आहे। इहो सभु गुज़रण जे बावजूद बि जेको पुलिस हिन केस में कंदी रही त हिकिड़ो इन्वेस्टिगेशन ऑफिसर, उन खां पोइ ॿियो इन्वेस्टिगेशन ऑफिसर ऐं ॿिए खां पोइ वरी जल्दी टियों इन्वेस्टिगेशन ऑफिसर आणे ऐं उहो जेको पहिरियां वारियूं रिपोर्टूं हुयूं उनखे डिस्कार्ड कराए ऐं फाइनली इहो थियो त तव्हां ॾिठो त हिन में जेके मेन माण्हू हुया उन्हनि खे केस मां ख़ालिद लुंड, शहबाज़ लुंड ऐं नूर मोहम्मद लुंड जा नाला कढी ऐं उनखे डिस्पोज ऑफ करायो वियो। ऐं उन खां पोइ उहो कोर्ट में जॾहिं चालान पेश थियो त चालान पेश थियण खां पोइ इवन असां मौजूद बि न हुयासीं ऐं असां रिक्वेस्ट कई कोर्ट खे त हिन में टाइम रखो ऐं असांखे मौक़ो ॾियो त असां कोर्ट खे असिस्ट कयूं त जेके बि रियल फैक्ट्स आहिनि, जेके बि हक़ीक़ी मामलात आहिनि उहे असां कोर्ट जे साम्हूं आणियूं। छो जो हिन में ऑलरेडी जेको आहे इन ई कोर्ट जो ऑर्डर थियल आहे जेको सिराज लाशारी रिपोर्ट पेश कई हुई उन में उनखे डिक्लाइन कंदे अब्दुल कुद्दूस मेमन साहब उनखे डिक्लाइन करे डायरेक्शन ॾिनियूं त तव्हां बाक़ी अक्यूज़ जेके आहिनि शहबाज़ लुंड ऐं ख़ालिद लुंड जा नाला हिन में एड करे ऐं फाइनल रिपोर्ट हिन में पेश कयो। उहा जॾहिं फाइल न थी त असां हिन कोर्ट में कॉन्टेम्प्ट जी एप्लीकेशन फाइल कई त इन्वेस्टिगेशन एजेंसी जेका हुआ उहा ॼाणी वाणी हिनखे डिले थी करे पई। महिरबानी करे कोर्ट उन्हनि खे डायरेक्शन ॾिए त हू नाला एड करे ऐं फाइनल चालान जेको आहे उहो हिन कोर्ट में जमा कराइनि। जेको न जमा करायो वियो कोर्ट जे तरफ़ां सिंपली नोटिस इशू कयो वियो पर उन में को बि एक्शन न थियो ऐं तव्हां फाइनली सभिनी ॾिठो त हिकिड़ी रिपोर्ट आई जेका असांखे को बि मौक़ो न ॾिनो वियो त असां कोर्ट खे असिस्ट कयूं आहे, असां उनखे अपोज़ कयूं आहे ऐं सिंपली उनखे एक्सेप्ट करे ऐं उन्हनि जा नाला डिस्कार्ड कया विया। त असां वटि तमामु बहादुर, कॉम्पिटेंट ऐं ऑनेस्ट माण्हू वेठा आहिनि। वरी ॻाल्हि कंदुसि त हीउ वाहिद प्लेटफॉर्म आहे जेको ग़रीबनि जो प्लेटफॉर्म आहे। हिकु वाहिद प्लेटफॉर्म आहे जिथे इंसाफ़ वठण लाइ ग़रीब पंहिंजो ॾुख अची ॿुधाइनि था। नेक्स्ट डेट ते इंशाल्लाह ताला असां ट्रांसफर एप्लीकेशन जी कॉपी कोर्ट खे ॾींदासीं। इहो जेको तव्हांजी सिक्योरिटी जे हवाले सां जिन खे तव्हां वोट कयो था, जिन खे तव्हां एडमिनिस्ट्रेटर ठाहे वेहारियो था, जिन नुमाइंदनि खे तव्हां चूंडे ऐवाननि ताईं पहुचायो था, जिन जी ज़िमेदारी आहे त हू तव्हांजी सिक्योरिटी खे मेंटेन कनि, तव्हांजे लोकल मामलात खे मेंटेन कनि। हीउ सुवाल उन्हनि खां जेसि ताईं जुडिशल सिस्टम रस्तो हुजे जेको अख़्तियार कजे ऐं इंसाफ़ वठिजे। ॾिसो, जॾहिं बि कंहिं पार्टी खे कंहिं वजूहात जे करे कॉन्फिडेंस न रहे, एतबार न रहे त उन खां पोइ सेक ऑफ जस्टिस या टू बी वेरी फेयर ट्रायल जो मक़सदु इहो आहे त ॿिन्ही धुरियुनि खे मौक़ो ॾिजे ऐं ज़रूरी आहे त ॿिन्ही धुरियुनि सां इंसाफ़ थिए, उन्हनि जो सही ट्रायल कयो वञे। त उन जे लाइ ज़रूरी हूंदी आहे त कोर्ट उनखे स्पेस ॾींदी आहे त तव्हां भली ट्रांसफ़र प्रोसीड कयो ऐं उन खां पोइ जेको बि फ़ैसिलो आहे उन खां पोइ कोर्ट प्रोसीड कंदी आहे। त अॼु टाइम कोर्ट ग्रांट कयो आहे त असां ट्रांसफ़र एप्लीकेशन फाइल कयूं ऐं नेक्स्ट डेट ते पोइ उनजी कापी जेका हुआ असां ट्रायल कोर्ट खे सप्लाई कयूं। जीअं त अॼु हिन केस जी हाज़िरी रखियल हुई नसरुल्ला गडाणी जे मर्डर केस जी, हिन में 27 तारीख़ थी चुकियूं आहिनि। 27 तारीख़ ते फ़रियादी पेश न थिया आहिनि।
अॼु 28 तारीख़ हुई जंहिंमें फ़रियादी थी पेश थी करे इहो थो चए त मूंखे हिन कोर्ट ते एतमाद न आहे, बराए महिरबानी मुंहिंजो केस ट्रांसफर करण जी। इहो ई ख़दशो हुयो त इहे माण्हू अॻु में ई हिन जी एप्लीकेशन फाइल कनि हा त असांखे एतमाद न आहे। इहो रुॻो डिले करण जे लाइ, टेक्टिस करण जे लाइ, डिलेइंग टेक्टिस यूज़ था कनि केस खे प्रोलॉन्ग करण जे लाइ। ऐं मूंखे जेके ख़दशात आहिनि इहो उमेर बाब वांगुरु केस इहो जेको आहे सॼो सिंध रुलंदो। तव्हांजा छा आर्गुमेंट हुया हिन में? असांजो एतिराज़ु न आहे, भले कोई बि कोर्ट ॿुधे, असांखे कोई एतिराज़ु न आहे, छो त हिननि वटि केस में मेरिट कोई बि कोन्हे, केस में हिननि जी कोई बि जान कोन्हे, इन जे करे हे लवाईंदा वरिता आहिनि केस हलाइण खां। ॿियो हिन में कोई बि न आहे, बीह करे हलाइनि त किर कनि, भला ॿियो जज साहिबु हूंदो उहो बि ॿुधो, केस जी बुनियाद ते ॿुधो न, केस जी मेरिट ते ॿुधो न। भई इहो ई आहे त हिननि खे केस खे ड्रिगो करिणो आहे, लंबो करिणो आहे, खामखा जी हाज़िरी वठणी आहे। केस में दम न आहे, केस में कुझु बि कोन्हे।